वजीर आजम शहबाज शरीफ जो चमड़ा है तो ऑपरेशन बुनियाद मरसूस में भारत के अड़ो सबक सेखारियो आहे जंहिंखे मोदी कॾहिं बि विसारे न सघंदो। समूरो हिंदुस्तान पाकिस्तान हथां मिलियल शिकस्त चाहींदे बि न विसारे सघंदो। शहीदनि जो मज़ाक उॾाईंदड़ लाइ दुनिया में त का जाइ नाहे, अलाह बि खांइस हिसाब वठंदो। पाकिस्तान जी तरक़ी जादू टोड़े न पर इतिहाद सां मुमकिन आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे त क़ौम मुतहद थी चैलेंजिस आॾो ॼमी बीहे। सुध समा वारे वज़ीर अता तारड़ जो चवणु आहे त मीडिया ते मुनज़िम मुहिम हलाई सिडनी वाक़े ते पाकिस्तान खे बदनाम करण जी किरियल कोशिश कई वई। सिडनी फायरिंग वाक़े बाबति ग़लति ॼाण पखेड़ड़ सबूतनि ऐं तस्दीक़ खां सवाइ पाकिस्तान मुख़ालिफ़ पाबेला कई वई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ बोंडी बीच ते हमले जी मज़म्मत कई। सिडनी वाक़े खां पोइ कुझु मुल्कनि जे मीडिया ग़लति रिपोर्टिंग कई। वाक़े में मुलविस शख़्स खे सिडनी में भारतीय हाई कमीशन पासपोर्ट जारी कयो हो। भारत वाक़े जी फौरी बाद पाकिस्तान ख़िलाफ़ कूड़ो मौक़िफ़ ठाहियो। ऑस्ट्रेलियाई पुलिस तस्दीक़ कई त हमलो कंदड़नि जो तालुक़ भारत सां आहे। ख़बर जी तस्दीक़ बाबति सहाफ़ती क़दरनि खां मुंहुं मोड़ियो वियो। सिडनी में बोंडी बीच ते फायरिंग कंदड़ ज़ख़्मी जवाबदार ते फ़र्दे जुर्म लागू। नवीद अकरम ते दहशतगर्दी समेत 50 इल्ज़ाम लागू कया विया। पुलिस सां फायरिंग जी ॾेवठ में नवीद अकरम ज़ख़्मी ऐं संदसि वालिद साजिद अकरम मारिजी वियो हो। ऑस्ट्रेलियाई पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल जवाबदार साजिद अकरम जो तालुक़ भारत जे शहर हैदराबाद सां आहे। बोंडी बीच ते फायरिंग कंदड़ जवाबदार खे पकड़ण जी हिकु ॿी वीडियो बि साम्हूं अची वई। पाकिस्तान भारत लाइ हवाई हदनि जी बंदिश में 1 महीने जी वाध करे छॾी। पाकिस्तान एयरपोर्ट्स अथॉरिटी हुकूमत जी मंज़ूरी सां नओं नोटम जारी करे छॾियो। नोटम मूजिबि भारतीय रजिस्टर्ड जहाज़नि लाइ पाकिस्तानी हवाई हदूं 27 जनवरी 2026 ताईं बंदि रहंदियूं। इस्लामाबाद जे 2 केसनि में ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर सुहेल आफरीदी समेत 5 MPAs इश्तिहारी करार। MPA मीना ख़ान, अमजद अली, शफ़ीउल्लाह जान ऐं इक़बाल आफरीदी खे इश्तिहारी करार ॾिनो वियो। अदालती इश्तिहार में वाज़िह कयो पियो त जेकॾहिं जवाबदार मुक़रर कयल 30 ॾींहनि अंदरि अदालत में पेश न थिया त संदनि ख़िलाफ़ वधीक कार्रवाई अमल में आंदी वेंदी। जदीद हथियारनि सां लैस सामुंडी फ़ौज जो आबदोज़ गाज़ी चीन जे शहर वुहान में शफाविंग लियो बेस ते लॉन्च थी वई। ISPR मूजिबि पाकिस्तान नेवी जे अंगूर आबदोज़ प्रोग्राम में हिकु वधीक अहम कामयाबी हासिल करे वरिती आहे। अंगूर क्लास आबदोज़नि जदीद हथियार ऐं सेंसर्स सां लैस हूंदियूं। आबदोज़ परे खां मार करे हथफनि खे निशानो बणाइण जी सलाहियत रखनि था। गुड्स ट्रांसपोर्टरनि ऐं हुकूमत विच में ॻाल्हियूं कामयाब, हड़ताल ख़त्म करण जो ऐलान। गुड्स ट्रांसपोर्टर्स एसोसिएशन जे सदर मलिक शहजाद जो चवणु आहे त हुकूमत तरफ़ां कयल फ़ाइदनि जी बुनियाद ते हड़ताल ख़त्म कई पई वञे ऐं संदनि समूरा मुतालबा मंज़ूर कया विया आहिनि। ज़रई यूनिवर्सिटी टंडुजाम जे डायरेक्टर स्टूडेंट्स अफेयर ऐं हॉस्टल प्रोफेसर मथां इडहाक लेक्चरार तरफ़ां हिरासमेंट जो इल्ज़ाम। प्लांट ब्रीडिंग ऐं जेनेटिक्स शोबे में इडहाक लेक्चरार तौर पढ़ाईंदड़ डॉक्टर नाइला शेख, हॉस्टल प्रोफेसर ऐं डायरेक्टर स्टूडेंट्स अफेयर एसोसिएट प्रोफेसर अब्दुल वाहिद बलोच ख़िलाफ़ केस दाख़िल कराए छॾियो। संदसि चवणु आहे त एसोसिएट प्रोफेसर अब्दुल वाहिद बलोच मुसलसल हिसाईंदो पियो अचे। 2023 में यूनिवर्सिटी इंतज़ामिया ऐं FIA में हिरासमेंट जी दरख़्वास्त ॾिनी पर को तदारुक न कयो वियो। डिगड़ी भरिसां भेणीवे हथां सालो क़तल। कोट अनवर आराई ते 166 में महबूब अली सोलंकी खे संदसि भेणीवे अनवर सोलंकी कुआड़े जा वार करे क़तल करे छॾियो। जवाबदार पुलिस खे गिरफ़्तारी पेश करे छॾी। घोटकी पुलिस तरफ़ां 50 लाख इनाम रखियल लोहारी लालू उर्फ हज़ारो सेखियाणी खे मुक़ाबले में मारण जी दावा। पुलिस मूजिबि पंजाब जे कचे में ऑपरेशन दौरान ड्रोन हमलो कयो पियो, जंहिंमें मुसाफ़िर कोच मथां हमलो कंदड़ सेखियाणी टोले जो लोहारी लालू उर्फ हज़ार सेखियाणी मारिजी वियो आहे।
ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि सबबि 6 ॼणा हयातुनि लाइ वेठा। हिंगोजा में मुसाफ़िर कोच मोटरसाइकिल खे टक्कर सबबि 3 ॼणा फौत थी विया। जामशोरी भरिसां कोस्टर ऐं सूस्की में टक्कर सबबि 2 ॼणा फौत। मोरे वेझो ट्रैक्टर ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबबि नौजवान फौत थी वियो।